नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त के रावलपिंडी मां ख़बर ॾींदा हलूं त रावलपिंडी रिंग रोड मंसूबे में 2 अरब रुपयनि खां वधीक जी करप्शन जो इंकशाफ थियो। रावलपिंडी रिंग रोड मंसूबे में 2 अरब 6 करोड़ रुपयनि जी करप्शन जो इंकशाफ थियो आहे। इंकशाफ कयो वियो आहे त रावलपिंडी रिंग रोड मंसूबे जे 2 लॉब्स रावलपिंडी ऐं अटक में क़ौमी नाणे खे अरबें रुपयनि जो नुक़सान पहुचायो वियो आहे। एंटी करप्शन अमलदारनि जो चवणु आहे त अटक रिंग रोड मंसूबे जो हिसो न हो, पर अॻूणे कमिश्नर महमद महमूद, मेंबर प्लानिंग एंड डेवलपमेंट डॉक्टर फर्क नवीद सां गॾिजी 2 अरब 30 करोड़ रुपया खांगी कंपनियुनि खे ज़मीन हासिल करण लाइ ॾिना। एंटी करप्शन इख्तियारनि मूजिबि अॻूणे कमिश्नर महमद महमूद, प्रोजेक्ट डायरेक्टर वसीम ताबिश ऐं डिप्टी डायरेक्टर अब्दुल्ला खे गिरफ्तार करे ज़मानत ते आज़ाद कयो वियो। सेक्रेटरी खे ख़त लिखियो वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।